फलस्तीन जी अवाम सां यकजहती लाइ खनपुरमहर में JUI ऐं शिया उलमा काउंसिल पारां अलॻि अलॻि रैलियूं कढियूं वयूं। मुज़ाहिरीन पारां अमरीका ऐं इसराइल ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई ऐं फ़लस्तीन जी मज़लूम अवाम सां यकजहती जो इज़हार कयो वियो। इन हवाले सां उनखे ॿुधाईंदो रहां त शिया काउंसिल पारां डॉक्टर मोहम्मद नवाज़ समूह, मोहम्मद मशूक अली समूह, अकबर अली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में इमाम बारगाह खां तलका प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली में शामिल माण्हुनि फ़लस्तीन जी अवाम सां यकजहती जो इज़हार कयो। होॾां जमीयत उलमा इस्लाम पारां तलका सदर हाफ़िज़ अब्दुल क़ादिर महर, हाफ़िज़ नसरुल्लाह कबोल, जमील अहमद महर, मौलवी अमीन गडानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मदनी मस्जिद खां रैली कढी वई। रैली में शामिल कारकुननि पारां अमरीका ऐं इसराइल ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻुवाणनि चयो त अक़वाम मुतहदा फौरी तौरु फ़लस्तीनी अवाम मथां थींदड़ ज़ुल्मनि जो नोटिस वठे। JUI कारकुननि फ़लस्तीनी अवाम सां यकजहती जो इज़हार पिणु कयो। जी सचिन कपूर, इबरत न्यूज़, खानपुरमहर।